अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़ई भलीकार माया फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। सऊदीअ जे गादी वारे हंधि रियाज़ में 2 ड्रोन अमरीकी सिफ़ारतखाने सां टकराइजी विया। सिफ़ारतखाने खे बाहि वकोड़े वई। सऊदी हुकूमत पारां ड्रोन हमलनि जी तस्दीक। 8 ड्रोन मारे किराइण जी दावा। रियाज़ इंतज़ामिया मूजिबि ईरान मां ईंदड़ मीज़ाइल ऐं ड्रोन जो मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। ट्रंप पारां मारिजी अमरीकी फ़ौजनि जो बदिले वठण जो ऐलान। ईरान ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो इशारो। अमरीकी सेनेट काम जे अमलदार चयो आहे त ईरान जे हमलनि में 6 अमरीकी फ़ौजी ऐं 18 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। 3 जहाज़ कुवैत में किरी तबाह थियण जी तस्दीक। दावा कई पई वञे त ख़लीज में मौजूद ईरानी जहाज़नि खे तबाह कयो वियो आहे। कुवैत में केतिराई अमरीकी वेढ़ाक जहाज़ किरी तबाह। कुवैत जे दिफ़ा वारी वज़ारत जहाज़ किरण जी तस्दीक करे छॾी। अमरीकी F-15 जहाज़ किरण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। पायलट ज़ख़्मी, इस्पताल मुंतकिल। कुवैत जे दिफ़ा वारी वज़ारत जो चवणु आहे त अॼु सुबुह अमरीका जा केतिराई वेढ़ाक जहाज़ किरी तबाह थिया आहिनि। अमरीकी जहाज़नि जे किरण जो सबब ॼाणण जी जांच जारी आहे। ईरान पारां अमरीकी जहाज़नि खे तबाह करण जी दावा।